PHP जो अॼु असां 5 क्लास स्टार्ट करणु वञूं पिया। अॼु असां बाक़ाइदे PHP ते कमु करणु शुरू कंदासीं। प्रीवियस वीडियोज़ में तव्हांखे ॿुधायो वियो त PHP जे बारे में कुझु उन जो तारुफ़ ऐं PHP जे लाइ कुझु ज़रूरी सेटिंग्स, PHP जो सर्वर ज़ैम्प जेको जंहिंमें ऑटोमेटिकली PHP ऐं MySQL जेको बैकएंड ते डेटाबेस हूंदो आहे उहो इंस्टॉल करणु तव्हांखे सेखारियो वियो। अॼु असां PHP ते कमु करणु शुरू कंदासीं। सभ खां पहिरीं तव्हां जेको PHP जो सर्वर ज़ैम्प सर्वर आहे उहो इंस्टॉल करे चुका हूंदा, उमेद कयूं था। हाणे तव्हां उनखे ओपन कयो। हीअ असांजो कंट्रोल पैनल आहे ज़ैम्प सर्वर जो। हिन में ही जेके मथियां 2 ऑप्शन्स मॉड्यूल्स आहिनि, अपाची ऐं MySQL, इन्हनि ॿिन्ही खे तव्हां स्टार्ट करे वठो। जॾहिं ही ॿई सर्विसिस स्टार्ट थींदियूं त असां PHP ते कमु करणु शुरू कंदासीं। अपाची स्टार्ट थी चुको आहे। हाणे असां MySQL स्टार्ट कंदासीं। हाणे ही ॿई सर्विसिस असांजूं स्टार्ट थी चुकियूं आहिनि। हाणे ही स्टॉप जो बटण इशारो करे पियो त तव्हां इन्हनि ॿिन्ही खे स्टॉप करे सघो था। पहिरीं हिते स्टार्ट हिननि वांगुरु लिखियलु हुयो। हाणे असां हिनखे मिनिमाइज़ कयूं या हितां क्लोज़ करे छॾियूं, पर बैकएंड ते ही हलंदो हूंदो। जेसिताईं असां मुकमल क्विट न कंदा आहियूं ही सर्वर असांजो अंदरि ई अंदरां हलंदो रहंदो आहे, पर फ़िलहालु असांजी नज़रुनि खां ग़ाइबु थी वेंदो आहे। ही तव्हां ॾिसो पिया टास्क बार में हेठि मिनिमाइज़ थियो पियो आहे। हाणे असां हिकु एडिटर ते कमु करणु शुरू कंदासीं। अमूमन असां ड्रीम वीवर, नोटपैड++, PHP डिज़ाइनर या काफ़ी अहिड़ा एडिटर्स आहिनि जंहिं ते असां कमु कंदा आहियूं। असां सिंपल प्रोग्राम नोटपैड++ जेको फ्री में डाउनलोड थी सघे थो कंहिं बि वेबसाइट तां, जीअं मिसाल फाइल hippo.com आहे या downloads.com आहे, या गूगल में सर्च करे तव्हां उनखे इंस्टॉल आसानीअ सां फ्री में करे सघो था। हीअ असांजो नोटपैड++ प्रोग्राम आहे। सभई प्रीवियस प्रोग्राम्स असां बंदि था कयूं। असां हाणे हिन ते बाक़ाइदगी सां PHP जो कमु करणु शुरू कंदासीं। HTML टैग शुरू कईसूं। HTML टैग असां बंदि कई। असां हेड टैग जे अंदरि टाइटल टैग लिखूं था। दिस इज़ माय फर्स्ट PHP फाइल। अच्छा, नोटपैड++ जेको ही प्रोग्राम आहे उनजो हिकिड़ो इहो फ़ाइदो हूंदो आहे त जेका टैग खुलंदी ऐं बंदि थींदी आहे त उन्हनि जो हिकिड़ो लिंक पाण में शो कराईंदो आहे। ही सनड़ी तव्हां लकीर ॾिसी रहिया आहियो। ही असांजी लकीर तॾहिं वाज़े थींदी जॾहिं असां हिन खे मुकमल सेव कयूं या हिननि खे सिलेक्ट करे असां टैब दबाईंदासीं त ही सभई अखर थोरा हिकु टैब अॻिते थी वेंदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो त HTML जी ही ओपनिंग टैग आहे, ही वरी उनजी क्लोज़िंग टैग आहे। ही तव्हांजी हेड टैग जी ही ओपनिंग टैग आहे ऐं ही हेड टैग जी क्लोज़िंग टैग आहे। तव्हांखे ख़बर आहे त HTML हिकु मार्कअप लैंग्वेज आहे जेका टैग्स ते मुश्तमिल आहे, जंहिंमें पेयर्ड ऐं नॉन पेयर्ड टैग्स हूंदियूं आहिनि। हाणे हिते ही टाइटल टैग आहे। असां हिन खे बि जेकॾहिं असीं हिन खे अलॻि अलॻि कंदासीं त
त उन हिसाब सां असांजो ही बि पेयर शो प्रोग्राम कंदो। अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही बि टाइटल टैग ऐं हीअ ॿुधाए पियो हितां शुरूआत थी ही बंदि थींदी। हिन जो इहो फ़ाइदो थींदो त जॾहिं असां का टैग विसारे छॾींदासीं त असांखे ख़बर पवंदी त ही टैग असां खां खोली त आहे पर ही बंदि करण सां विसरी वई आहे, त एरर्स असांजे प्रोग्राम में घटि ईंदा। असां हाणे हिन खे फाइल खे सेव था कयूं। PHP जो जेको पहिरियों फाइल आहे, असां PHP जिथे इंस्टॉल कई हूंदी आहे, फ़र्ज़ु कयो C ड्राइव में या D ड्राइव में, जिथे बि ज़ैम्प जो सर्वर हूंदो आहे, असां उहो ज़ैम्प जो सर्वर खोलींदासीं। उन में वरी फोल्डर htdocs जो हूंदो आहे, उन खे खोलींदासीं। पोइ उन जे अंदरि असां हिकु नओं फोल्डर क्रिएट कंदासीं, PHP प्रैक्टिस जे नाले सां, छो जो असां ही प्रैक्टिस करे सिखणु वञी रहिया आहियूं। हाणे हिते फाइल जो नालो असां ॾींदासीं first.php, उन जो एक्सटेंशन असां PHP ॾींदासीं। हितां जेकॾहिं असां हिन खे ऑल फाइल्स टाइप कंदासीं त बहितर आहे, छो जो कॾहिं कॾहिं असां फाइल सेव कंदा आहियूं त उन जो एक्सटेंशन टेक्स्ट फाइल थी वेंदो आहे। जॾहिं उहो टेक्स्ट फाइल थी वेंदो त असांजो फाइल उहो उन PHP वारे एक्सटेंशन सां सेव न थींदो आहे, उहो एज़ अ टेक्स्ट फाइल सेव थींदो आहे। इन लाइ बहितर आहे त ऑल फाइल्स ते रखे उन जी टाइप खे क्लियर कयो वञे। हाणे जीअं असां सेव बटन दबाईंदासीं, नोटपैड++ जो इहो फ़ाइदो हूंदो आहे जो जेके HTML टैग्स आहिनि उन जा कलर्स मुख़्तलिफ़ थी बीहंदा आहिनि ऐं असां जेको मटीरियल लिखंदा आहियूं उहे कलर मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। अॻिते हली ॿियूं बि अहिड़ियूं कलर्स जूं कॉम्बिनेशन्स तव्हां हिन में ॾिसंदव। हेड टैग खां बाद असां वटि बॉडी टैग हूंदी आहे। बॉडी टैग जे अंदरि असां PHP जो स्क्रिप्ट लिखणु शुरू कंदा आहियूं। हमेशह वेबसाइट वेब पेज जो जेको बॉडी सेक्शन हूंदो आहे, असां जेको उन में कमु कंदा आहियूं उहो असांजी वेबसाइट जे अंदरि शो कराईंदो आहे। हाणे असां PHP जो स्क्रिप्ट शुरू कंदासीं। उन जे लाइ ही असां लेस देन जी निशानी, पोइ क्वेश्चन मार्क, पोइ असां PHP लिखंदा आहियूं। हिते असां PHP जो स्क्रिप्ट बंदि कयो। तव्हां ॾिसी रहिया आहियो ही असांजो रेड कलर में शो थी रहियो आहे। इन खे बंदि करण जो तरीक़ो ग्रेटर देन जी निशानी आख़िर में ॾिबी। स्टार्ट करण महिल लेस देन ऐं टैग बंदि करण महिल असांजी क्लोज़िंग जेका आहे या ग्रेटर देन जी निशानी आहे। हाणे ही जेको बि माहौल आहे, ही जेका एरिया आहे उहा PHP जी आहे। बाक़ी उन खां मथे जेकॾहिं असीं बॉडी में कुझु बि लिखणु चाहियूं, हेडिंग्स ॾियूं, कुझु बि ॾियूं, त उहे असांजो HTML जो हिसो हूंदा आहिनि। असांजो PHP जो हिसो हिते शुरू थो थिए। असां इन खे प्रिंट कराइण जे लाइ का बि शइ असां आउटपुट में ॾिसण जे लाइ असां वटि हिकिड़ा नंढियूं कमांड्स हूंदियूं आहिनि। हिकु इको डबल कोटेशन सेमीकोलन। हाणे डबल कोटेशन ॾेई सघूं था, सिंगल कोटेशन ॾेई सघूं था। हाणे हिन जे विच में जेको बि असां लिखंदासीं उहो असांजो आउटपुट में रिज़ल्ट में शो कराईंदो। हाणे असां फाइल खे वरी सेव कयूं था। असांजो फाइल सेव थी चुको आहे। असां इन खे ॾिसण जे लाइ सभ खां पहिरीं असां लिखंदासीं लोकल होस्ट / जेको असां फोल्डर ठाहियो हो उन जो नालो, ये असांजो फोल्डर हिते शो कराईंदो जॾहिं असां हिन में अंदरि वेंदासीं। htdocs में
PHP प्रैक्टिस जे नाले सां ही असां फोल्डर ठाहे रखियो आहे। इन में पहिरियों असांजो फाइल PHP डॉट फस्ट डॉट PHP जो सेव थियो पियो आहे। असां इन खे लोकेट कंदासीं। जीअं असां पंहिंजो प्रोग्राम हलायो त ही तव्हां रिज़ल्ट ॾिसी रहिया आहियो। त मथां जेको HTML जी टैग जे थ्रू आयो आहे, ही नालो जेको लिखियलु आहे। बाक़ी जेको ही दिस इज़ माई फस्ट PHP स्क्रिप्ट आहे, उहो असांजो ही PHP जे जेको बॉडी आहे उन जे थ्रू आयो आहे। अहिड़े नमूने सां असां ही पहिरियों पंहिंजो प्रोग्राम डिज़ाइन करे वरितो आहे। इहो हिकिड़ो इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्टरी प्रोग्राम असांजो हो, जंहिंमें सिर्फ़ु इहो ई सम्झाइणो हो त PHP में वर्क कीअं कबो आहे। अच्छा, PHP जो स्क्रिप्ट जॾहिं असां लिखंदा आहियूं त उहो सर्वर ते ई शो थींदो आहे। क्लाइंट साइड ते इहो इन जो स्क्रिप्ट, इन जी कोडिंग, इन जो जेको कमु कयल आहे उहो शो न कंदो आहे। हीअ हिकु डायनेमिक लैंग्वेज आहे, हिन में सिक्योरिटी वधीक आहे। जॾहिं ही असां मथे अपलोड कंदा आहियूं त उहो जेको क्लाइंट हूंदो आहे ॾिसंदो रहंदो आहे, उन वटि ही स्क्रिप्ट जेका हीअ शइ आहे उहा ज़ाहिर न थींदी। उन वटि सिर्फ़ु एज़ अ HTML तौरु शो थींदो। जॾहिं असां हिन खे पेज जो व्यू सोर्स कंदा आहियूं त उन वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही एज़ अ HTML तौरु शो कराईंदो। हू केतिरो बि असांजी कोडिंग ॾिसण जी कोशिशि केरु करे त हू नथो ॾिसी सघे। जॾहिं त HTML ई ॾिसो पिया वाज़े आहे, हर शइ ज़ाहिर करे पई त कीअं ही वेबसाइट या वेब पेज कीअं ठहियलु आहे, पर PHP जे हिसाब सां उहा शो न कराईंदी। हिन में वधीक सिक्योरिटी हूंदी आहे।